जो वञा त मुंहिंजा सोना हबीब हुसैन बचड़े के भाकुर पायूं गल पिया चुमन पेशानी पिया चुमन ऐं मुंहिंजे महबूब जे अखियुनि मां लुड़क वहनि पिया। सोना हबीब अखियुनि में लुड़क आरे रहा हुया। मुंह पुछो या रसूल अल्लाह मुंहिंजी जान तो ता कुर्बान मुंहिंजा सोना हबीब छो रोई रहा आयो। साईं फरमाइनि था इन बिनियल हुसैन युक़तल बअदी बिअर्दिन युक़ालु लहा करबला। मुझो ही बचड़ो हुसैन मुखा बाद में हिकड़ी सरजमीन ते शहीद कयो विंदो उन जमीन जो नालो हुंदो करबला। मुख्तलिफ रिवायतूं आहिनि। हिकड़ी रिवायत में आ त जिब्रील अमीन हुजूर जी खिदमत में आयो। या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा सोना हबीब जे चओ त तव्हां खे उहा रत रेटी धरती ॾेखारियां उहा करबला जी खूनी धरती तव्हां खे ॾेखारियां जंहिं जाइ ते तुंहिंजा बचड़ा शहीद कया वेंदा। साईं फरमाइनि था उहा ज़मीन मूंखे ॾेखारी वई उतां मुठ मिटीअ जी हुजूर भरे खणी आया। उम्मे सलमा साण के ॾिनऊं उम्मुल मोमिनीन के फरमायूं उम्मे सलमा ये मिट्टी संभाले रख जाए जंहिं ॾिहाड़े ते ये मिट्टी रत में बदिलजी वञे उन ॾींहुं समझ जाए त मुंहिंजो बचड़ो हुसैन अॼु शहीद थी वियो। अमा साण उहा मिट्टी मुबारक संभाले रखी। ऐं जॾहिं इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अब्बे खे बि ख़बर हुई त मुंहिंजे बच्चे खे कहिड़ो इम्तिहान पास करणो आहे। सफ़ेद जी जंग खां जेॾी महिल मोटिया पे आया इतो फुरात जे किनारे खां इन करबला जी ज़मीन खां हज़रत अली अचे गुज़रियो। हज़रत अली शेर खुदा इन नैनवा जी ज़मीन खां गुज़रियो। घोड़ो रोके फरमाई सब्रन या अबा अब्दुल्ला बिशत्तिल फुरात। ओ अबू अब्दुल्ला ओ मुझा बच्चा हुसैन फुरात जे किनारे सब्र कजाए सब्र कजाए। हजरत इमाम हुसैन अञा नंढड़ो आहे अञा कंहिंखे ख़बर न आहे त हजरत मौला अली था फरमाइनि त ओ बच्चा हुसैन फुरात जे किनारे सब्र कजाए। असबग बिन बुनाना चयो त ए मुंहिंजा मुर्शिद अली ओ सोना हैदर करार छा सबब आहे कंहिंखे तव्हां सब्र जी तलकीन था कयो पिया कंहिं सां गुफ्तगू करे रहिया आहियो। साईं फरमाइनि था ॿुध हिन सरज़मीन ते अहल बैतन जी हिकड़ी जमात हिते ईंदी हिते उन्हनि जा कचावा रखिया वेंदा हिते उन्हनि जा सवारियूं लहंदियूं हिते उन्हनि जा खेमा लॻंदा हिन जाइ ते हिन फुरात जो पाणी उन्हनि ते बंदि कयो वेंदो। हिन जाइ ते महबूब मोहम्मद करीम जा बचड़ा हिते शहीद कया वेंदा। उन्हनि जो सरबराह मुंहिंजो बच्चो हुसैन हूंदो। उनखे तलकीन थो कयां त बच्चा सब्र कजाए फुरात जे किनारे सब्र कजाए सब्र कजाए। हुजूर आगाह करे छड़ियो हुयो। हजरत अली के भी खबर हुई अम्मा जी जल फातिमत ज़हरा के भी खबर हुई त मुंहिंजे बच्चे सां अॻिते छा थियण वारो आहे। मदीने वारनि के खबर हुई हजरत अबू हुरैरे के खबर हुई जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी के खबर हुई त अॻियों छा माजरा थियण वारी आहे। खुद हुसैन सोने के भी खबर हुई त मूंखे कहिड़ो इम्तिहान पास करणो आहे। इन जे बावजूद बाखबर हुजण जे बावजूद खबर हुई त मुंहिंजो पाणी बंद थींदो मुंहिंजा बच्चा मुंहिंजे नज़रुनि जे साम्हूं शहीद कया वेंदा। खबर हुई त मैदान करबला में
मुझो सिर धड़ खां धार कयो वेंदो पर इन जे बावजूद पंहिंजे शहादत का बाखबर हुजण जे बावजूद मुझो सोनो हुसैन मदीने के छड़े मक्के आयो मक्के के छड़े करबला दे हलियो या न हलियो जवाब दियो हलियो या न हलियो हलियो या न हलियो हाँ या हुसैन इब्ने अली जी बहादुरी चेबी या न चेबी खबर भी आहे तो छा मुझके आजमाइश पास करनी आ केड़ो दुख जो वक्त मुते अचण वारो आ इन जे बावजूद भी हटियो न दुआ घुरी टारे भी सगियो थे पे जेकने चाहे हाँ नबी जे महबूब मोहम्मद करीम जो शहजादो आ मोहम्मद करीम जो गादी नशीन आ चाहे हाँ तो इन आजमाइश का दुआ घुरी पंहिंजी नजात भी करे सगियो थे पर बाखबर हुजण जे बावजूद निकरण मुझे सोने हुसैन जी शुजात ऐं बहादुरी चेबी या न चेबी हाँ मानू चवंदा है हुसैन ये न चो वाह हुसैन तुझी बहादुरी वाह हुसैन तुझी शुजात वाह हुसैन तुझो पान मल्हाए दे कारण हाँ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह मदीने मां निकता पे तो मदीने वारन रोकियो तो सही तव्हां न वञो मक्के आया मक्के वारन रोकियो हजरत अब्दुल्ला बिन अब्बास मदीने वारे साईं जो सौट हजरत इब्ने अब्बास चयोसि ओ मुझे मोहम्मद करीम जा बच्चा हुसैन करबला न वञ जाए कूफे न वञ जाए कूफे न वञ जाए हजरत इब्ने अब्बास के साईं फरमाइन था तो ओ मुझा प्यारा इब्ने अब्बास सुना तुझी सलाह बरहका पर अज रात मूं हिकिड़ो ख्वाब ॾिठो आ नाने मोहम्मद करीम जो मूंखे दीदार थियो आ सो हाणे मां उन ख्वाब के जरूर सच्चो करणो आ मोटण हाणे महाल आ जरूर वेंदुसि हजरत इब्ने अब्बास चयो तव्हां वींदो तो तव्हां के शहीद कंदा जे उस्मान गनी के उन जे साम्हूं बच्चन जे घर वारन जे शहीद कयो वियो इए तव्हां के शहीद कंदा साईं फरमायो त इहा त मूंखे भी खबर आहे त छा थियण वारो आ मुड़न मोटन मेणो थिया निज़ारे निर्वार कुसण जो बिकरार असल आशिकन के करबला जे पिड़ में अचे खीमा खोड़ियाऊं झेड़ो यजीद सामो चुंबी जोड़ियाऊं मुंह न मोड़ियाऊं पसीता उतराड़ जो सूर्य मरी सोभका त दिल जावा मविसार हण भाला पौ भाकुरे आडी ढाल मढार मथा ते गुतरार मार त मदारो थिए जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मैदान करबला में आनन फानन अचण न थियो अचानक अचण न थियो पर ही त अगवाट खबर हुई त ही माजरा मूंसां थियण वारी आ पो जेडी मल खेमा जे खोड़ियो न
करबला में तो पुछा कई तो हिन ज़मीन जो नालो छा है चयोसि हिन खे नैनवा सॾींदा आहिनि फरमाए ॿियो बि को नालो अथसि चयो हासी हिन जो नालो आहे करबोबला फरमाई हा इहा ई ज़मीन माना उहा ॻाल्हि ख़बर हुई इहा ई ज़मीन करबोबला ॾुखई मुसीबत वारी आज़माइश वारी सरज़मीन हाँ पोइ जेको थियणो हो सो थियो पर मुझे सुने हुसैन उन आज़माइश के उन इम्तिहान के कीअं निभाए ॾेखारियो वतन खां परे हाँ वतन भी मदीने जहिड़ो वतन ऐं जेकी चंद साथी 72 ॼणा गॾु आहिनि उहे साथी सभु हिकु हिकु थींदे निगाह जे अॻियूं शहीद थी विया भेण प्यारी भेण ज़ैनब जा बचड़ा भाणेज निगाहुनि जे साम्हूं शहीद थिया पंहिंजे भाउ इमाम हसन जा बच्चा उन जी निशानी हज़रत कासिम जवान बच्चो निगाहुनि जे साम्हूं शहीद थियो पंहिंजा जिगर जा टुकड़ा हज़रत अली अकबर जंहिंजी सूरत शबीह मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम जहिड़ी हुई मिठड़े महबूब मोहम्मद करीम जी शबीह हूंदी हुअसि ऐं माण्हुनि खे जेॾीमहिल हबीबनि जे दीदार जो शौक़ु थींदो हो त हज़रत हुसैन जे दर ते अची चवंदा हुआ त थोरी देरि अली अकबर खे ॿाहिरि कढो त असां दीदार कयूं ऐं जेॾीमहिल बच्चो साम्हूं निगाहुनि जे शहीद थिए तव्हां छा था सम्झो हियांव ते हथ रखो त औलाद केॾो मिठो आहे बच्चा केॾा प्यारा आहिनि अजीब रिवायत इब्न असाकिर वारे आंदी आहे त जेॾीमहिल इमाम हुसैन बचड़े खे रुख़सत करे रवानो कयो न अली अकबर खे रवानो कयईं ऐं जेॾीमहिल शहीद थियो वरी उनजो जिस्म मुबारक खणण जे लाइ वियो पे त ॾाढ़ी कारी हुयसि मोटियो त ॾाढ़ी सफ़ेद हुयसि वियो पे त जवान पे लॻो ऐं मोटियो तो वार मुबारक सफेद हुआ दुख के बर्दाश्त करण जो गम के सहण जो बचड़ा केड़ा प्यारा है औलाद के मथे में सूर पवंदो आ त अब्बे बेचारे के दिल में करार न हुंदो आ अमड़ बेचारी बेकरार होंगी पर जे हुसैन जे हथन में अली असगर के जो तीर पे लगा रत पे वयो ओडीमल सोने हुसैन जे दिल ते छा गुजरियो हुंदो जेॾीमहिल सब बचड़ा साथी रफ़ीक शहादत जो प्यालो पी वञनि था हाणे अॻियों बि ॾिसे थो पोयों ख़ैमनि ॾे बि ॾिसे थो साम्हूं करबला जे मैदान ते बचड़न जा जनाजा रत में रंगीन लगा पिया पोयों ख़ैमन दे ॾिसे थो पर्देदार न्याणियूं जन जे घरन में मलाइक बिना मोकल जे न अचनि फातिमा तो ज़हरा जी न्याणी ज़ैनब ज़हरा जो नूह मोहम्मद करीम जो पाक घराणो सफर परदेस टिन ॾींहंनि जी बुख ऐं उञ
नाज़ नेमतुन ते पलचण वारो, मदीने में थधड़न छावन में वेहण वारो हुसैन अज करबला जे ततल जे रेत जे मथा पर अड़े वक्त में भी सब्र रहा। खेमे में अचन था सैयदा ज़ैनब रोवण लगी, फरमान पिया त ज़ैनब अली जी हैदर करार जी न्याणी तुझे रगुन में हैदर करार जो खून तो फातिमा तो ज़हरा जी थंज पीतिया। ज़ैनब सब्र जो वक्त सब्र जो वक्त अज हुसैन इब्न अली तव्हां का जुदा थियण वारो आ, पर मुंहिंजी जुदाई ते सब्र कजो, मातम न कजो, रण न कजो, सीनो न पिटजो, अल्लाह जे रज़ा ते सब्र कजो। सब्र जी तलकीन आहे ऐं कुरान जी तिलावत आहे। इमाम आली मकाम जे खेमन में कुरान जी तिलावत आहे। इमाम हुसैन जी ज़बान ते रब जे कुरान जी तिलावत आहे। यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन। कुरान पढ़ंदे पढ़ंदे जरिमल इन आयत ते पोता काल या लैत कौमी यअलमून बिमा गफर ली रब्बी वजअलनी मिनल मुकरमीन। या आयत पढ़न था तो तीर पेशानी ते लगो, रत पेशानी मुबारक मां वयो, भिटाई जी रूहानी नजर भी उते हुई। फरमाए पियो दाढ़ी रत रत्यास, दाढ़ी रत रत्यास, दंदत मोतियुन गुतिया, चोटी माह चंद्र जी पिड़ में पेशानियास। कुकरा करबला जा उते मादर थे मेड़ियास, फटन मथा रत फुड़ा अलिय थे उघियास, मिड़ई माफ कयास खालिक बदले खून जे। अज भी हुसैन जी मोहब्बत जिंदा, अज भी हुसैन जा आशिक जिंदा इन, अज भी सुने हुसैन जो तरीको जिंदा। मुझे सुने हुसैन पान सिर कुर्बान करे, सुने हबीब जे दीन के चार चंद्र लगाए वियो। मुझा मुर्शिद करीम फरमाइंदा जे इमाम हुसैन जी आ कुर्बानी न हुजे हां त असां वटि हे निमाज़ूं न हुजन, ही ॾाढी न हुजन, मटका न हुजन, ही दीनदारी, ही मस्जिदूं आबाद हुजन, ही जेकर इस्लाम के नई जिंदगी अता कई त इमाम हुसैन पाक अता कई। हां इम्तिहान में पास थी ॾेखारी न। हाँ अज तो के हिकड़ी रात बुखार तो चे तो 5 ॾींहं निमाज न थो पढ़ी, मथे में सूर तो पवे, अल्लाह जो जिक्र छड़े ॾिनई, कुरान जी तिलावत छड़े ॾिनई, महबूब जी सुन्नत ऐं शरीयत छड़े ॾिनई। थोड़ी तकलीफ़ थी अचे त तूं रड़ घोड़ा दाह वाको तो करी, हाय घोड़ा तो करी पियो, पर हेॾे निहार इमाम हुसैन मैदान करबला में दुनिया वारन के सबक सिखायो। आज़माइशूं ईंदियूं वेंदियूं पर इश्क वारा कॾहिं बि रड़ दाह वाको न कंदा आहिनि, सिर कुर्बान करे पंहिंजे यार खे राज़ी करे ॾेखारींदा। सजण ताही सिरड़ो छॾियो त में सहाए,
सजण तां सिरड़ो छॾियो त में सहाए हज़ारनि गमनि में ॾिनुम मुस्कुराए सजण तां सिरड़ो सजण तां सिरड़ो वदा जे फकीर थियो आई त फकीर थी ॾेखार मोमिन आई त मोमिन ईमान में पाण मल्हाए ॾेखार आज़माइश अचे दुख अचनि तकलीफ़ूं अचनि सर्दियूं अचनि गर्मियूं अचनि पर पंहिंजे रब जो दर छॾणो नाहे नमाज छॾणी नाहे अल्लाह जो क़ुरान छॾणो नाहे खौली बिन यजीद मुझे सुने इमाम हुसैन जो सिर मुबारक खणी वियो सिर मुबारक खणी वेड़े पंहिंजे घर वियो ज़ाल पुछो त छा खणी आई चई त मां अहिड़ी शइ आंदी आहे जो मूंखे हीरा मोती लाल जवाहर मिलंदा वॾा इनाम मूंखे इब्न ज़ियाद ॾींदो मां अहिड़ी शइ खणी आयो आहियां छा आंदो अथई खणी जो खोले हजरत इमाम हुसैन जो सिर मुबारक चेहरो मुबारक रत में रंगीन हुयो जुल्फ मुबारक रत में गाढ़ा हुया उन औरत चोड़े नामुराद मानू सोन आणींदा आहिनि चांदी आणींदा आहिनि तूं फातिमत ज़हरा जे बचड़े जो सिर खणी आई हुई माई ये कयो हिन उन सिर मुबारक के कंहिं थांव जे हेठों ढके पाण वञी सुतो माई रात जो उथी सिर मुबारक के धोतई रत उघई चेहरे मुबारक के साफ कई जुल्फ धोतई पाण गर्दन झुकाए बाहू अदब जू बथी चधी जेॾीमहिल रात थी त ॾिसां त चप मुबारक चुरन पिया चप मुबारक चुरन पिया मुंहिंजो कन्नायो त छा पियो आवाज़ अचे अञा खणी ॿुधां त हुसैन इब्न अली अल्लाह जो क़ुरान पढ़ी रहियो वाह हुसैन तुझी कुरान सा मोहब्बत माई चवे थी मूंखे आवाज ॿुधण में आयो त ओ औरत हिन हुजरे मां कमरे मां ॿाहिरि निकिरी वञ जो अॼु पाक रूह हुसैन जी ज़ियारत जे लाइ अची रहियो फातिमत ज़हरा जो रूप जे बच्चे जो दीदार कर हुसैन जी मोहब्बत कुरान सा जेॾीमहिल सिर मुबारक खणी दमशक पहुता आहिनि सिर नेज़े जे मथां हुयो पर ओॾी महिल बि चप मुबारक चुरन पिया त कहफ सूरत जी तिलावत ओ हुसैनी ओ सोने हुसैन जा हुबदार कुरान पढ़ी ॾेखार कुरान सां मोहब्बत रख कुरान जी तिलावत कर त सोनो हुसैन ख़ुशि थिए न मरसिया तो पढ़ी जंहिंमें सरासर कूड़ कुटी वेठो गलत ॻाल्हियूं गलत किस्सा मंसूब करी उन जे बजाय कुरान पढ़ त इमाम हुसैन ख़ुशि थिए न कुरान ॿुध त इमाम हुसैन ख़ुशि थिए न मां गुज़ारिश कंदुसि तव्हांखे ये जेके मरसियात पढ़नि था सब गैर शरई गुफ्ता उन्हनि में दोहल पिया था वॼनि वरी ॻाल्हियूं किस्सा उबता जंहिंजो न सिर न पा मुंहिंजा दोस्तो अहिड़ा किस्सा ॿुधण बि शरीयत में जाइज़ न आहे इहा केस्ट मरसियनि जी तव्हांखे नाहे ॿुधणी
बुधी तो तू खुदा जो कुरान बुध न त इमाम हुसैन जो रूह खुश थे न बे त खुश थे तू कुरान बुध न कुरान जी तिलावत कर न अहले सुन्नत जे आलिमन जी वाइज बुध नसीहत बुध जे में खुदा जी रहमत तुझे मथा वसे हां वो मुझा पिरी प्यारा जे आजमाइश अचे इम्तिहान अचे तो उन ते सब्र करे ॾेखार साईं फरमाइन था रब जे कुरान फरमाए इन्नल्लाह मअस्साबिरीन मा अल्लाह सब्र वारन सां गॾु आहे अल्लाह सब्र वारन सां गला अल्लाह सब्र वारन सां गॾु आहे जंहिंसां रब गॾु हुजे हां ओ मुंहिंजा अज़ीज़ भा जेकॾहिं तुंहिंजे मथां आज़माइश ज़रूर ईंदी वला नबलुवन्नकुम रब फरमाए तो ज़रूर परखींदुसि तव्हांखे पोइ मूं अर्ज़ कयो त जंहिंजो जेॾो दर्जो जंहिंखे जेतिरो मक़ाम उनजी आज़माइश ओॾी वॾी तोखां बि आज़माइश वरिती वेंदी पोइ अल्लाह खां दुआ इहा घुर मुंहिंजा मौला मूंखे आज़माइश उहा वठि जंहिं जेका मां पास करे सघां ए मुंहिंजा मौला जे आज़माइश आणी मुंहिंजे मथां त मूंखे उन मां पास थियण जी तौफ़ीक़ बि तूं अता फरमाइजांइ जे आज़माइश अची वञे त पोइ रब जो दर न छॾिजांइ पोइ अल्लाह जो ज़िक्र न छॾिजांइ पोइ नेकी जो कमु न छॾिजांइ पोइ सुन्नत ऐं शरीयत वारी वाट न छॾिजांइ मुंहिंजे महबूब जे फर्मा बरदारी वारो गस पंधु न छॾिजांइ महबूब जे फरमान ते अमल कजांइ हिते बि वाह वाह हुते बि वाह वाह थींदी रब करीम शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक नसीब फरमाए शल इमाम हुसैन सोणे जे उन ॿारियल मशअल मझां असांखे पंहिंजे दिलुनि खे रोशन करण जी रब तौफ़ीक अता फरमाए इंशा अल्लाह ताला अॼु राति बाड्रे में जलसो आहे ऐं सुभाणे ॾींहं जो ॿ जलसा आहिनि हिकिड़ो दादू जे पासे में गुल मोहम्मद डाहिरी में आहे ऐं ॿियो तव्हांखे ख़बर आहे टिशू पेपर ॿियो ताज मस्जिद मोरो में इंशा अल्लाह ताला ज़ोहर नमाज खां बाद में ताज मस्जिद मोरे में ही आजिज़ हाज़िर हूंदो तव्हांखे बि दावत हुजे 12 त तव्हांखे ख़बर आहे जी 12 करमपुर शरीफ में ऐं इंशा अल्लाह ताला 12 जे ॾींहुं वरी 2 प्रोग्राम आहिनि हिकिड़ो मौलवी साहब कहिड़ो ॻोठ आहे ॻोठ अर्ज़ मोहम्मद लिगारी गचेरे जे पासे में हिकिड़ो उते प्रोग्राम आहे ॿियो वरी नवाब वली मोहम्मद जे पासे में ऐं 13 जे ॾींहं ते इंशा अल्लाह ताला हज़रत मखदूम सदी मूसाणी रहमतुल्लाह अलैह नओं ॻोठ 13 जे ॾींहं ते उते आहे 13 जी शाम 14 जी राति वरी शिकारपुर में प्रोग्राम आहे निमाज वरी इंशाअल्लाह जुमे जी सखर में आहे ख़ुसूसी तव्हांजे लाइ हिकिड़ी दावत आहे ख़ुसूसी दावत अल्हम्दुलिल्लाह हे मरकज़ दिलबराबाद इस्लामी महीने जो ॿियो आचर हर महीने प्रोग्राम थिए पियो वरी हिकिड़ो चौथो मरकज़ बि अल्लाह जी ज़ात इनायत कयो कराची शहर में सुपर हाईवे ते जेको पहिरियों टूल प्लाज़ा जे पासे में ॻोठ आहे दुंबा ॻोठ उन जे पासे में सालेह आबाद ऐं मरकज़ जो नालो आहे जामिया मदीनतुल इल्म जामिया मदीनतुल इल्म उते वरी इस्लामी महीने जो 3 आचर हर महीने इस्लामी महीने जो ॿियो आचर दिलबराबाद 3 आचर कराची में ऐं 12 करमपुर में 24 फजलाबाद शरीफ मातली में सो हाणे ही जेको 3 आचर थींदो सो अल्हम्दुलिल्लाह 3 जनवरी थींदो ऐं मुहर्रम शरीफ जी थींदो 15 या 16 थींदो 16 मुहर्रम इस्लामी साल बि नओ वरी साईं मुंहिंजा ईसवी साल बि नओ दरगाह बि नई प्रोग्राम बि नओ उन जे लाइ तव्हां सभिनी खे दावत हुजे बस जंहिंखे जिथे सहूलियत लॻे उन प्रोग्राम में शरीक थिए ये मुझे मुर्शिदन करीमन ये दुकान खोलिया आहिनि जिते
जे दुकान ते मुस्तफा करीम जे इश्क वारो सौदो मिले थो के दुकान ता अटो मिलंदो चांवर मिलंदा गिह मिलंदो सीधो वखर मिलंदो पर हिन दुकान ता इश्क रसूल मिलंदो इश्क सहाबा मिलंदो हिन दुकान ता मुझे सोने हबीब जे दर जी गुलामी मिलंदी इन जे ला तवा सबनी के दावत हुजे टियों आचर जामिया मदीनतुल इल्म कराची में डी जो आचर जो डी थींदो अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। या अल्लाह हिन सारी जमात ते राजी थी असांजे गुनाहन के माफ कर असांजो खताऊं दरगुजर कर पंहिंजी मोहब्बत पंहिंजे हबीब जो इश्क अता कर कर्ज वारन जा कर्ज ला बीमारन के शिफा दे दर्दमंदन जा दर्द दूर कर साइलन जा सवाल पूरा कर मुश्किल ज़दन जो मुश्किलातूं आसान कर। अज हिन महफिल में जेकी भी तुझा बाना ऐं बानियूं हाजिर थिया सभिनी जे मथा लुत्फो करम कर सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर करबला जे शहीदन जे सदके ए मुझा मौला जेका असां खां आज़माइश वठी उन में असां के पास थियण जी तौफीक ए मुझा मौला असां के सहंदिया हर बार रखजांइ ए मुझा मौला तू असां के हर इम्तिहान में कामयाब थियण जी तौफीक अता कर। ए मुझा मौला हिन पूरे मजमे ते पंहिंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर असांजा हथड़ा खाली न मोटा। ए मुझा मौला हुजूर जी सारी उम्मत ते राज़ी थी इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक नबियना मुहम्मद व